घुमण जी नियत सां मंदिर वञण ऐं हिंदुनि जो प्रसाद खाइण सही आहे। जेकी भी इमारत कंहिं गैर मजहब जी इबादत गाह आहे, जीअं मंदिर आहे, मंदिर एक अहिड़ी इमारत आहे जेकी हिंदुनि जी इबादत गाह है, उहा का सैर सपाटे जी जाइ न आहे, घुमण ऐं विजिट करण जी जाइ न आहे जाते माण्हू वञी करे घुमनि। त कहीं भी गैर मजहब इबादत गाह में घुमण जी नियत सां वञणो इहो जाइज़ न आहे। ऐं उते जेकी शइ खाइण जे लाइ मिले थी, ज़ाहिर आहे उहा बि अमूमन उहे गैरुल्लाह जे नाले जी शइ ॾींदा। उते बुतनि वटि छा जी नियत हूंदी, उन्हनि जी बुतनि जी नियत सां उहा शइ ख़ैरात कंदा। त अहिड़ी का बि शइ जेकी उहे गैरुल्लाह जे नाले सां या पंहिंजे मजहबी एतबार सां अक़ीदे सां तव्हांखे ॾियनि था, त उहा शइ खाइण बि हराम आहे।